अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल सिंध ॼाईअ ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 5 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिन मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा जेके बि दोस्त हींअर ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हर अचण वारो नओं वीडियो तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 6, किस्त नंबर 1। दोस्तों हीअ मिस्टेक मूं खां किस्त नंबर 1 में रहिजी वई हुई। दोस्तों हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे डोरन कैमरा जी पाछो साफ़ नज़र ईंदो। हिन जॻह ते दोस्तों डोरन कैमरा जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 7, किस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो। दोस्तों हीअ ॾिसो कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 8, किस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हीअ हमरा हिन हमरा खे धिको थो ॾिए। हीअ ॾिसो हीअ हमरा हिन हमरा खे धिको थो ॾिए त हीअ हमरा किरी थो पवे। हीअ ॾिसो ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हीअ शख़्स किरे ई हान पियो। जॾहिं त हू पहिरें सीन में बि किरी चुको हुयो, पर जॾहिं कैमरा परे जो व्यू वरितो त हिन हमरा धिको बि हींअर ॾिनसि ऐं किरियो बि हींअर आहे। दोस्तों मतिलबु त हीअ सीन नंबर 1 ऐं हीअ सीन नंबर 2 ॿ चङा रिकॉर्ड थियल आहिनि। दोस्तों इहे ॿई एडिटर जूं मिस्टेकूं आहिनि। हिकु ई सीन रखिया ऐं हिक खे डिलीट करे छॾिया। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 9, किस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में हिकु मोटरसाइकिल जो आवाज़ु ॿुधण में ईंदो आहे ऐं जंहिंसां इहो लॻंदो आहे त मोटरसाइकिल वारा वञी चुका आहिनि। दरअसल हिन जे घर ॿाहिरां कुझु चोर अचनि था ऐं हुननि खे पकड़ण लाइ जॾहिं ॿाहिरि वञे थो त मोटरसाइकिल जो आवाज़ु अचे थो त मोटरसाइकिल वञी चुकी आहे। दोस्तों तव्हां इहा आवाज़ु ॿुधो। दोस्तों आवाज़ु तव्हां ॿुधो, हिन मां इहो साबित थिए थो त चोर निकिरी चुका आहिनि, पर चोर मोटरसाइकिल सुधा अञा ताईं उते ई बीठल आहिनि। हू जेको आवाज़ु मोटरसाइकिल जो आयो हो उहो सीन खे ठाहिण जे लाइ डायरेक्टर हणायो हूंदो, पर दोस्तों चोर अञा उन जॻह ते चुराए बि न आहिनि, उन ई जॻह ते अञा सिधो बीठल आहिनि। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक थी वई जंहिंजे बारे में हिननि खे ख़बर ई कान पई। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 10, किस्त नंबर 3। दोस्तों हिन ड्रामे में हिन शख़्स जो कहिड़ो किरदारु आहे का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। दोस्तों हिन सीन में हिन वक़्तु सिंधीअ में ॻाल्हाईंदो आहे ऐं ॿिए सीन में वरी सराइकीअ में ॻाल्हाईंदो आहे। दोस्तों तव्हां पाण बि ॿुधो। सालार खान असांजो वॾो आहे, असांजे सिर जो साईं आहे, तो हुनजे बारे में जेका गुस्ताखी कई आहे न, मरण जे लाइ तयार थी वञ, मरण जे लाइ तयार थी चमचनि जी दुआ सां। ॾिस अता गोर हेवे साईं मर्स माण्हू पाका हिते न सॼे ॻोठ जो था बस, पर रेत जेॾी महिल पिया बंदूक दा ठका थींदा अड़े अता गोर ता भॼण देख ब्रेक फेल चमचा दी दुआ ना। दोस्तों हाणे तव्हां पाण बि सीन ॾिठो ऐं ॿुधो त हीअ सीन सम्झ खां ई ॿाहिरि आहे। हाणे हीअ हिन सीन में हिन जो भाउ आहे, ठीकु आहे, ऐं हीअ सिंधी ॻाल्हाईंदो आहे त हीअ वरी सिराइकी छो, अन बि ॿई भाउर हिक ई घर में रहंदा आहिनि। ड्रामे जे मुताबिक़ या ॿिन्हिनि खे सिंधी ॻाल्हाइणु खपे या ॿिन्हिनि खे सिराइकी ॻाल्हाइणु खपे, छो जो हिक ई घर जा आहिनि। पर दोस्तों हिकु सिराइकी थो ॻाल्हाए त हिकु वरी सिंधी थो ॻाल्हाए,
त इन खां वधीक त ॿी का मिस्टेक आहे कोन। दोस्तों इन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 11 किस्त नंबर 3। दोस्तों हिन सीन में हिन जॻह ते ई मोर वेठल आहे, हिन वण जे साम्हूं हिन जॻह ते ही मोर वेठल आहे। ऐं दोस्तों जॾहिं हिकु ई सेकेंड खां पोइ हीउ सीन थो अचे त उन जॻह तां मोर गायब आहे। दोस्तों ही तव्हां साफ़ ॾिसी सघो था त उन जॻह तां उन वण जे साम्हूं मोर गायब आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। हिकु ई सेकेंड में मोर गायब थी वियो ऐं आस पास किथे बि नज़र कोन थो अचे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड में। मिस्टेक नंबर 12 किस्त नंबर 3। दोस्तों हिन सीन में हीअ छोकिरी अचे पई त हिन पासे साम्हूं हीअ हमरा ॾेखारियो वियो आहे त रस्तो वठियो अचे पियो, पर ईअं न आहे। दरअसल ही पहिरियों ई पंहिंजे सीन अचण जे इंतज़ार में बीठल आहे। हीअ ॾिसो परछाई ॾिसो। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो हुते त हीअ पंहिंजे सीन अचण जे इंतज़ार में पहिरियां खां ई हिते बीठल आहे। इहा तव्हां छांव ॾिसी सघो था, यानी पाछो ॾिसी सघो था। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेॾे ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजा हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। उन खां अलावा दोस्तों जेकर हिन वीडियो में मुंहिंजी का ग़लती थी हुजे या मूंखां का मिस्टेक थी हुजे त उहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। या हिन किस्त ॿिन्ही किस्त नंबर 2 किस्त नंबर 3 में का मिस्टेक मूंखां रहिजी वई हुजे या किस्त नंबर 1 में का मिस्टेक मूंखां रहिजी वई हुजे त उहो मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।